बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोजूद जो अज़ाम हुसैन अब्बास तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। अॼु पाण आहियूं शारजाह सनाइया 10 नंबर में सिंध जे हिकु बहितरीन डॉक्टर अली सैतो साहब सां। डॉक्टर अली सैतो साहब जो जेको तहलीक आहे उहो हाला ऐं हैदराबाद सां आहे ऐं पाण शारजाह में आहिनि ऐं शारजाह में उनजी क्लिनिक आहे, सोनापुर में बि उनजी क्लिनिक आहे। उन सां मुलाक़ात तव्हां कयूं। डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम। डॉक्टर साहब कहिड़ा हिते शारजाह में तव्हांजी हॉस्पिटल आहे, तव्हां केतिरे अरसे खां हिते कमु कयो था ऐं तव्हां सिंध मां हिते कॾहिं आहियो? साईं सभिनी खां पहिरीं तव्हांजी महिरबानी, तव्हां आयो तव्हां दोस्तनि जी ख़िदमत। ऐं 2016 में आयुसि, 8 साल खनि थी विया मूंखे हिते। जी 2016 में अचणु थियो। पाकिस्तान जो बल्कि सिंध जो हाल तव्हांखे ख़बर आहे। जी सर। पाकिस्तान जो बल्कि सिंध जो हाल तव्हांखे ख़बर आहे, सिंध जो हालात छा आहिनि। पोइ डॉक्टर्स लाइ जॉब्स न आयो, पोइ एग्ज़ाम ॾिनो, हिते जो एग्ज़ाम थींदो आहे दबई जो, असां एग्ज़ाम ॾेई अची वियासीं हिते। त हिते बि हालात थोरा सही न हुया। सही। छो त इंडियन कम्यूनिटी इलाही हुया। बसि अल्लाह जो चयो, बसि पोइ हिकु जॉब कईसीं। 8 साल जॉब कई। 8 साल जॉब कई दुबई में। 8 साल जॉब कई, पेशेंट आया ऐं कुझु हिते जे माहौल खे सम्झो, पर हिमत न हारी। ज़बरदस्त चयो, डॉक्टर साहब तव्हां क्वालिफाइड आहियो, तव्हां छा पिया कयो, सैलरी घटि आहे, पर लॻो रहियसि अलहमदुलिल्लाह। पोइ जेको आहे सो 2022 में कोविड आयो। हू सोचो त यार छो न पंहिंजो सेंटर लॻाइजे। पोइ सभिनी खां पहिरीं पंहिंजो सेंटर लॻायोसीं शारजाह में। बसि अल्लाह जे तवक्कल ते। तव्हांखे ख़बर हिते बिज़नेस करणु सोनो कोन्हे, हिते वॾी इन्वेस्टमेंट खपे। ॿियो इहो आहे त तव्हांखे जेको आहे न थोरो इहो बि हुजे त बैक सपोर्ट हुजे, या छो त का ख़बर कान्हे तव्हांजी बिज़नेस कीअं हले। बट पोइ अल्लाह जे तवक्कल ते कयोसीं, अल्लाह जा एहसान हिन वक़्तु 10 नंबर सनाया आहे। पहिरियां तव्हां हिते हॉस्पिटल खोली? पहिरीं मां हिते खोली अलहमदुलिल्लाह। उन खां पोइ तव्हांजी सोनापुर में प्रैक्टिस? सोनापुर में। अच्छा डॉक्टर साहब, हिकिड़ो वॾे में वॾो मसइलो इहो रहंदो आहे त असांजा जेके नौजवान आहिनि उन्हनि जे लाइ इलाही मसइला थींदा आहिनि। इहो ॿुधाइजो त हिते प्रैक्टिस करण लाइ इहो ज़रूरी आहे त हिते जी गवर्नमेंट यानी दुबई UAE में पहिरियों कोई इम्तिहान ॾियणो पवे थो या छा करिणो, टेस्ट ॾियणी पवंदी? जी बिल्कुलु। आउं पंहिंजे सिंधी दोस्तनि खे चवंदुमि त सभिनी खां पहिरीं त जेको आहे सो तव्हां डिसाइड कयो त करिणो छा आहे। भई पाकिस्तान में ग्रेजुएट थी 2-3 साल वारा एक्सपीरियंस हुजे, उन खां पोइ हिते एग्ज़ाम ॾियो। हिते 3 एग्ज़ाम अलॻि आहिनि। हिते शारजाह जो अलॻि एग्ज़ाम आहे, दुबई जो अलॻि एग्ज़ाम आहे, अबू धाबी जो अलॻि एग्ज़ाम आहे। ऐं 10 माण्हू 10 ॻाल्हियूं। बहितर इहो ई आहे त तव्हां पाण डिसाइड कयो त करिणो छा आहे। डॉक्टरनि जे लाइ ख़ुशूसन सर जेको हिते अचनि था, पाण चवंदुमि त पंहिंजा दोस्त सिंधी अचनि हिते। सही। ऐं जेको आहे सो एग्ज़ाम बेसिकली ईअं आहे त हिते जेको आहे सो शुरूआत में सैलरी ॾाढी घटि मिलंदी डॉक्टर्स खे, डेंटिस्ट खे। अच्छा। वीचारा हिमत हारे वापसि था वञनि। ॻाल्हि इहा आहे त तव्हां हिकिड़ी फील्ड में या हिकिड़ी शइ खे मुस्तक़िल जेको आहे न मुस्तक़िल मिज़ाजी सां कमु कयो था, अलाह सां मदद करे थो। हिते हाणे सैलरी डेंटिस्ट जी अॼुकल्ह त इहो हाल थी वियो आहे 5-6 हज़ार दर। वीचारा डेंटिस्ट अचनि था पंहिंजा सिंधी पाकिस्तान मां, पोइ चवंदा हाणे कीअं कयूं। सही। उहो इहो आहे त तव्हां हिमत कयो, अलाह सां मदद कंदो। डॉक्टर साहब, हिन हॉस्पिटल में हिन वक़्तु तव्हां घणा शोबा एक्टिव आहिनि? हिन वटि अलहमदुलिल्लाह मूं वटि 3 डॉक्टर आहिनि। हिकिड़ो पाण डेंटिस्ट आहियां, 2 GP पाण वटि। ऐं मोस्टली मां पंहिंजे सिंधी कम्यूनिटी खे हिते उन लाइ कंसल्टेशन फ्री रखी आहे। सिर्फ़ु अॼु न, जॾहिं खां मां खोली आहे, मां फर्स्ट डे ते इहो अनाउंसमेंट कई त जेके पंहिंजा दोस्त सिंधी आहिनि सभिनी लाइ कंसल्टेशन फ्री आहे। ऐं डेंटल हुजे या GP डॉक्टर हुजे, कंहिं वटि पैसा न आहिनि, मां डॉक्टर साहब खे चवंदो आहियां तव्हां हिकु रुपयो वठंदा। इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे त हिते जेके पंहिंजा सिंधी दोस्त आहिनि या सिंधी कम्यूनिटी आहे उन्हनि जे लाइ हिते इलाही वॾी सहूलियत आहे। ऐं तक़रीबन जंहिंसां डॉक्टर साहब चयो त उनजे लाइ काफ़ी फ्री माहौल आहे। उन्हनि जी लो कास्ट में उन्हनि जो इलाजु थिए थो। डॉक्टर साहब, तव्हांजी जेका सोनापुर में हॉस्पिटल आहे उहो बि ईअं वॾो सेटअप आहे? जी अलहमदुलिल्लाह, उहो सिर्फ़ु डेंटल जो सेटअप लॻायो आहे। डेंटल जो आहे। डेंटल जो जी अलहमदुलिल्लाह। बसि पोइ इंशाअल्लाह इरादो इहो आहे दोस्तनि सां, मुंहिंजा दोस्त मुशार मंगी साहब आहिनि, ॾाढा प्यारा दोस्त आहिनि। इहो चयो आहे मूंखे त पंहिंजा हुते जा जेके पेशेंट्स जे लाइ रेट्स तमामु घटि रखो। हिननि दोस्तनि जे करे ई मां इहे स्टेप खणा थो।
पोइ इहो इरादो आहे मुंहिंजो हुते त जीअं हाणे असांजा कुर्सी ॾाढा महांगा आहिनि डेंटल जा त उहो अधु खां बि अधु रखंदो यूए जे इलाज इलाही कॉस्ट यूए जो ऑलरेडी महांगो आहे डेंटल जेके प्रोसीजर ॾाढा महांगा आहिनि डॉक्टर साहब ये ॾाढो ख़ूबसूरत बहितरीनु मुल्क आहे हिते जो कानून ॾाढो बहितरीनु आहे हिते जी गवर्नमेंट बहितरीनु आहे तव्हां छा था सम्झो त हिते प्रैक्टिस जेका करणु आहे उहा सिंधी डॉक्टरनि जे लाइ कीअं मतिलबु पाकिस्तान जी हालतूं ॾाढियूं ख़राबु आहिनि थियूं हिते आसान आहे मुश्किल आहे साईं यकीन मञो पाकिस्तान में ॾाढो बुरो हाल आहे डॉक्टर्स जो ऐं हिते ॾाढो अमन आहे डॉक्टर जी वैल्यू आहे डॉक्टर जी इज़त आहे सभिनी खां वॾो इहो आहे त तव्हां जेको आहे सुठी इन्वायरमेंट में सही पाकिस्तान में साईं मुंहिंजो पंहिंजो शहर आहे मुंहिंजो पंहिंजो सिंध आहे बट तव्हां हुते जो हालात ॾिठो आहे न हिते हालात ठीकु न आहिनि ओवरऑल न एजुकेशन हिसाब सां लॉ एंड ऑर्डर्स ॾाढो बुरो आहे इवन डॉक्टर लाइ ॾाढो बुरो हाल आहे वीचारा डेंटिस्ट साईं एतिरा बेरोज़गार वीचारा असांजा सिंधी न्याणियूं छोकिरा वीचारा वेठा आहिनि कंहिं वटि जा बि न आहे परेशान हाल वेठा आहिनि मुंहिंजो ख़ुदि जो क्लास कयो उहो वीचारो डॉक्टर थी उहो टीचिंग पियो करे प्राइमरी टीचिंग त इहो आहे हाल हुननि जो हुन खां पुछंदो आहियां मुंहिंजो सॼी ज़िंदगी सां असां ॿाहिरि 10 में ग्रेजुएट थिया अॼु हुन ॻाल्हि खे 13 साल थी विया तव्हां सर हिते घणो अर्सो थियो आहे तव्हांखे हिते केतिरा साल जी मूंखे अलहमदिल्ला 16 में अर्ज़ु कयो न आयो 2016 8 साल थी विया 8 साल 8 सालनि में तव्हां छा महसूसु कयो आहे कंफर्टेबल लाइफ तव्हांजी अलहमदिल्ला जैसा उहो सिधी ॻाल्हि कयां पंहिंजे दोस्तनि भाइरनि सां कुझु साईं कोन खणी आयासीं वाह बसि मूंखे यादि आहे पोइ 10,000 दरम खिचंदी आयुसि 10,000 दरम में जेको अलाह साईं एतिरो करे ॾिनो आहे जो ऐं पंहिंजे सेंटर अलाह साईं मूंखे पंहिंजा ॾेई छॾिया माशाल्लाह ही एॾो वॾो सेंटर आहे हिते हीउ जेको शहर आहे न हिन सॼे इंडस एरिया में बल्कि हिन इंडस एरिया में सॼे में अहिड़ो क्लीन सेंटर कान्हे ज़बरदस्त मां ठाहे वेठो सम्झो एतिरो छो ख़र्चु करींदो मां चयो ठाहे ॾींदो थोरो साफ़ु सुथिरो हेल्थ जो मतिलबु इहा आहे सफ़ाई त मां सुठो खोल ऐं तव्हांजी चयो त तव्हां हथे खाली आया हो अलाह साईं तव्हांखे ऐं उन ते अहिड़ो वॾो सेंट ठाहियो आहे डॉक्टर साहिबु त माना यकीननि डॉक्टर साहिबु हिते महिनत कई आहे कमायो आहे हिते डॉक्टर साहिबु हिते सर डॉक्टरनि जे लाइ इलाही मौक़ा आहिनि बिल्कुलु मोस्टली जीपी डॉक्टर जीअं मुंहिंजी वाइफ जीपी डॉक्टर आहे जी सर मुंहिंजे नाले ते मां ख़ुदि वाइफ सेंटर पर अॼु ताईं बि हू एज ए जीपी डॉक्टर आहे मुंहिंजो पंहिंजो सेंटर आहे मुंहिंजे अवल चाइल्ड पाण न करे सघनि था बट हू त कंफर्टेबल इवन मां घणे करे फोर्स कोन कयो आहे तव्हां हिते पंहिंजो सेंटर जॉइन करियो मूं वटि डॉक्टर आहिनि जीपी मुंहिंजी वाइफ अगरि जेके सेंटर आहे त अलहमदिल्ला त इहो ई मिसाल ॾियण जे लाइ आहे त तव्हां डॉक्टर जेके जीपी डॉक्टर मतिलबु जनरल डॉक्टर या बीपीएस डॉक्टर या बीडीएस डॉक्टर अचनि मोस्ट वेलकम जॉब स्टार्ट जो ऐं मोस्टली जनरल डॉक्टर जेके एबीपी डॉक्टर उन इलाही जॉब्स आहिनि पर यकीन मञो पंहिंजा सॼे निकिरनि नथा एग्ज़ाम ऐं ॿियो अर्ज़ु कंदमि एग्ज़ाम हिकु दफ़ो फेल थिए 2 दफ़ा फेल थिए कोई मसइलो न आहे 2 दफ़ो ॾियो इंडियन हिते 2 टे दफ़ा फेल कयो वरी साल खां पोइ वरी चवनि था असांजो सिंधी 2 लख ख़र्चु करे थो पोइ चए थो यार नुक़सानु थियो असांखे पोइ ईअं कोन थींदो वॾी महिरबानी डॉक्टर साहिबु तव्हांजी डॉक्टर साहिबु हिते ॿुधायो त फेल थियण को मसइलो न आहे 2 दफ़ा 3 दफ़ा तव्हां यकीननि उन में तव्हां पास थी वेंदो ऐं सिंध जो हालात ॾाढा ख़राबु आहिनि यूएई आहे यूएई दुनिया जो ख़ूबसूरत बहितरीनु ज़बरदस्त मुल्क आहे जिते कानून जी ऐं जिते माण्हू जी इज़त आहे जिते माण्हू जी रिस्पेक्ट आहे उन करे सिंध जे डॉक्टरनि खे घुरिजे त अहिड़ी पोज़ीशन मां निकिरी अचनि ऐं यूएई समेत सॼी दुनिया में वञनि सफ़र कनि हीअ धरती सारो देश आहे ऐं हीअ धरती तव्हांजे लाइ बि तव्हांजो वेलकम कंदी ऐं डॉक्टर साहिबु तव्हां इंटरव्यू ॿुधो इंशाअल्लाह ताला हीअ कामयाबु सिंधी प्रोग्राम हुयो वरी कंहिं ॿिए कामयाबु सिंधी प्रोग्राम में ॻाल्हायूं महिरबानी